अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु जो मौज़ू आहे सलाम जो बयान। त माण्हू सलाम कनि था अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, उन जो जवाबु त उन जे मुतलिक़ पहिरीं सभ खां ॻाल्हि किताब जो हवालो इरशादुल फ़िक़ह ऐं सुफ़ो नंबर 258 ते सलाम करणु मुसलमाननि जो हिकु ॿिए ते हक़ु आहे, जंहिंजी फ़ज़ीलत बाबति घणियूं हदीसूं आहिनि, जिन मां चंद हे आहिनि। हदीस पाक में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे संदसि सूरत मुताबिक़ अल्लाह ताला पैदा कयो, जंहिंमें संदसि कद 60 हथ हो, तॾहिं खेसि अल्लाह ताला फरमायो त मलाइकनि जी हिन जमात ते सलाम चओ। पोइ उहे जेके जवाबु ॾियनि उहो ॿुधिजो, तुंहिंजो ऐं तुंहिंजी औलाद जो तोहफ़ो आहे। पोइ आदम अलैहिस्सलाम उन्हनि ते सलाम कयो, जिन जवाब में चयो वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। मिशका शरीफ के अंदर हदीस आहे, उन जा लफ़्ज़ हदीस पाक में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जंहिं शख़्स सलाम जी शुरुआत कई वो अल्लाह ताला जी रहमत जो वधीक हक़दार आहे। या मिशका शरीफ जे अंदर हदीस आहे। हिकिड़ो मसलो आहे त सलाम करणु सुन्नत आहे, जॾहिं त जवाब ॾियणु फ़र्ज़ किफ़ाया आहे। इन जो दलील शरह फ़िक़ह अकबर में मौजूदु आहे। मसलो चंद माण्हुनि ते सलाम वारिया ऐं उन्हनि मां कंहिं बि हिकु जवाबु ॾिनो त सभिनी जे ज़िमे खां लही वेंदो। जेकॾहिं कंहिं बि जवाबु न ॾिनो त सभु गुनाहगार थींदा। इन ई ॻाल्हि जो दलील आलमगीर किताब में मौजूदु आहे। मसलो वेठलनि मां हिक जे नाले सां सलाम कयाई, उन सूरत में जेसिताईं उहो माण्हू जवाबु न ॾींदो तेसिताईं उन जे ज़िमे तां न लहंदो। इहो मसलो आलमगीर में मौजूदु आहे। हिकिड़ो ॿियो मसलो आहे त मर्द ते औरत सलाम वारियो, उन सूरत में ॾिसबो जेकॾहिं उहा औरत ॿुढड़ी आहे त जवाबु आवाज़ सां ॾींदो, जेकॾहिं जवान आहे त जवाबु आस्ते ॾींदो। ऐं वरी ॿियो मसलो सलाम अहिड़ो आस्ते कयाई जो कंहिं न ॿुधो, उहो सलाम न लिखबो। अहिड़ी तरह जेकॾहिं आस्ते जवाबु ॾिनाई जो सलाम कंदड़ न ॿुधो त उहो जवाबु बि न लिखबो। आंगर जे इशारे सां सलाम करणु यहूदीन जी पर आहे, यहूदीन जी निशानी आहे, जॾहिं त हथ जी तरी सां सलाम करणु ईसाइन जी पर आहे। इहो बि हिकिड़ो मसलो आहे त आंगर जे इशारे सां सलाम करणु या हथ जी तरी सां सलाम करणु, इहा ईसाइन जी पर आहे। वेठल ते सलाम करे, जॾहिं त सवार पयादल ते सलाम वारींदो ऐं थोरा माण्हू घणनि ते सलाम कनि ऐं नंढा वॾनि ते सलाम वारीनि ऐं पोयां ईंदड़ अॻियां वेंदड़ ते सलाम वारीनि। इहा मसलो आलमगीर में मौजूदु आहे। आम्हूं साम्हूं ईंदड़ मां हिकु पहचंदड़ सलाम वाराए, जेकॾहिं ॿई ॼणा सलाम वाराइनि ऐं जवाबु ॾियनि त बहितर आहे। इहो मसलो आलमगीर में मौजूदु आहे। मसलो कंहिं वटि वञ दे त सलाम करण खां अॻु अचण जी इजाज़त वठे, सलाम चई पोइ मजलिस में दाख़िल थिए। मसलो बहितर आहे त सलाम में हे अखर चवे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ऐं जवाब में हे अखर चवे वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन मसले जो दलील आलमगीर में मौजूदु आहे। मसलो नमाज़ पढ़ंदड़ ते, क़ुरान पढ़ंदड़ ते ऐं मानी खाईंदड़ ते ऐं काकूस पेशाब कंदड़ ते ऐं विज़ू कंदड़ ते ऐं ख़ुतबे जे वक़्त में सलाम न कजे। जेके मूं ॿुधाया त उन्हनि जायुनि ते, उन्हनि जॻहियुनि ते जेके मसरूफ़ आहिनि त सलाम न कजे। को शख़्स कंहिंखे चवे त फिलाणे खे सलाम चइजां त उहे सलाम चवणु ज़रूरी आहिनि, छो अमानत आहे। मसलो कंहिं शख़्स ख़त में अस्सलामु अलैकुम लिखियो त उन जे जवाब में वालेकुम सलाम लिखिजे। त असां मुस्लमाननि खे खपे त सलाम खे आम कयूं ऐं सलाम जे मुतलिक़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी दीन खे सिखूं। वाखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाह।